बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ईद जे ॾींहुं ही जेको सानियो शहीद सदाम हुसैन चन्ना सां थियो, जेको उनखे सरेआम महमूद चन्ना थाणे जे आॾो क़तलु कयो वियो ऐं पुलिस तमाशो बणियल आहे। इंसानियत जे नाते ऐं ग़रीब मिसकिन जे नाते मां अपील थो कयां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान, IG सिंध ऐं DIG सख़त जेको हमेशह ग़रीबनि जी मदद कंदड़ आहे, उनखे मां अपील थो कयां ऐं SSP खैरपुर खे अपील थो कयां त 5 ॾींहं जेकी FIR थी चुकी आहे उन में हिनमहिल जवाबदारनि सां पुलिस बिट बणियल आहे। छो जो ही उहे ग़रीब, उहे मज़लूम, उहे मिसकीन आहिनि जेको वेलो वेहंदा आहिनि ऐं वेलो खाईंदा आहिनि। छा हिननि जे लाइ को बि आवाज़ नाहे बणियल? मां सॼियूं जे मीडिया वारनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जिन 5 ॾींहं मुसलसल हिननि ग़रीबनि ऐं मारूअड़नि जो आवाज़ उथारियो आहे। मां पंहिंजे MPA MNA खे बि अपील थो कयां त फ़ौरन फिलफोर नोटिस वठी करे SP साहब सां ॻाल्हाए करे ऐं उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त ही जेको खून ईद वारे ॾींहुं थियो आहे महमूद चन्ना थाणे जे वेझो ई तक़रीबन 200 क़दमनि ते आहे। महमूद चन्ना थाणो उते थियो आहे त उतां जी पुलिस अघूरी निंड सुतल आहे। अफ़सोस आहे जेकॾहिं कंहिं ग़रीब जो पुटु मरे त उन जे लाइ इंसाफ़ कोन्हे को। जॾहिं हितां रेफर कयूं, लेटर जारी कयो अथऊं गिम्स में, तक़रीबन 3-4 कलाक तड़पियो, उनजो को तदारक न थियो। नवाब शाह में नेठि हुन पंहिंजा सूर न सहंदे शहीद थी वियो ऐं अल्लाह ताला ज़ुल जलाल वल इकराम हुनखे शहादत जो रुतबो ॾिनो आहे। जेके सोशल मीडिया ते आवाज़ उथारींदा आहिनि, चपे चपे आवाज़ उथारींदा आहिनि त असां सोशल वर्कर आहियूं, असां ग़रीबनि जी मदद कंदड़ आहियूं, मां उन्हनि खे चवंदुसि होमो राइट्स वारनि खे ऐं सोशल वर्करनि खे, छा तव्हां मरी विया आहियो? हूअं त आवाज़ घणा पिया उथारियो त असां हिन जे लाइ आवाज़ उथारियूं था, पर हिननि हमेशह सिटी में हिननि जी हेतिरी उमिरि थी वई आहे, पंहिंजो शराफ़त सां वक़्तु गुज़ारियो आहे। ख़ुदारा कंहिं ग़रीब जी मदद कयो। ऐं मां बिलख़ुसूस जेके सोशल मीडिया सां वाबस्तगी था रखनि, सॻियूं जो अवाम या किथां जो बि अवाम ग़रीब जी मदद कंदड़ आहे त शहीद सदाम हुसैन जे क़ातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। ऐं मां वरी बि सॻियूं जे मीडिया वारनि खे शुक्रगुज़ार आहियां जिन हमेशह ग़रीबनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे बिना कंहिं लालच ऐं लोभ जे। मां उन्हनि खे जस सलाम पेश थो कयां ऐं अल्हम्दुलिल्लाह असां अदेवाननि सां हर क़दम ते कठे आहियूं। जेतर शहीदनि जो, शहीद सदाम हुसैन जो क़ातिल गिरफ़्तार न थींदो त इंशा अल्लाह ताला, चाहे मुंहिंजे दरगाह लोड़ शरीफ़ जो प्लेटफार्म हुजे, चाहे पीपल्स पार्टीअ जो प्लेटफार्म हुजे, चाहे मुंहिंजे तंज़ीम शहबाज़ जो प्लेटफार्म हुजे, जेतर हिन ग़रीब सां इंसाफ़ न थींदो तेतर मां अलल ऐलान थो कयां त मां हिननि ग़रीबनि सां कठे रहंदुसि।